बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़ज़ तलबा ऐं तालिबात, सभिनी शागिर्दनि जी ख़िदमत में ही वीडियो पेश आहे। तो अॼु कोशिशि कयूं था त इल्मु छा आहे। इल्मु जुदा शइ आहे ऐं मालूमात जुदा शइ आहे। हीअ शागिर्दनि लाइ ख़िदमत आहे हिकिड़ी। हीअ जेके शागिर्द इल्मु पिराइनि था उन्हनि लाइ ही मुंहिंजी हिकिड़ी ख़िदमत आहे। मां उन्हनि जी ख़िदमत में ही तोहफ़ो पेश कयां थो। सो असल में शऊर जो, ज़हन जो शइ जे मथां ग़ालिब अची वञणु, शऊर जो, ज़हन जो शइ जे मथां मुतसर्रिफ़ थी वञणु, इन जो नालो इल्मु आहे। इल्मु जुदा शइ आहे, मालूमात जुदा शइ आहे, ॿई हिकु न आहे। अच्छा, इल्मु जुदा थी वियो, हाणे थी वई मालूमात। कंहिं बि ज़हन जो ऐं शऊर जो शइ जे ताबे थी वञणु, इन जो नालो मालूमात आहे। शऊर जो, ज़हन जो शइ जे ताबे थी वञणु, इन जो नालो मालूमात आहे। इल्मु जुदा थी वियो त मालूमात जुदा थी वई। हाणे मालूमात जी वरी तारीफ़ हीअं थिए थी त जेको ऑब्जेक्ट आहे, जंहिंजे बारे में असां इल्मु हासिलु करणु चाहियूं था, उन खे कहिड़े तरीक़े सां सम्झिजे, मालूमात वठिजे, उनखे कीअं इल्मु उनजो हासिलु कजे, उन पोज़ीशन में पंहिंजे ज़हन खे रखणु, इन जो नालो मालूमात आहे। उन पोज़ीशन में रखणु, इन जो नालो मालूमात आहे। बाक़ी उन जे मथां ग़ालिब थी वञणु, जीअं मिसाल हिकु तव्हांजे साम्हूं हिकिड़ो फानूस ॿारियो वञे, बल्ब ॿारियो वञे, हिकु उन खे सम्झण जी पोज़ीशन आहे, उन में तव्हां पंहिंजे ज़हन खे तयारु रखो त तव्हां इन जी मालूमात में, इहा तव्हांखे मालूमात आहे। पर जेकॾहिं तव्हां उनखे एॾो लही वञो जो उन जे पावर खे, कैपेसिटी खे, वज़न खे जंहिं तंहिं पासे ॾांहुं, उन जे ज़ाहिरी डिज़ाइन खे हर पासे में तव्हां जंहिं महिल उन में घिरी वञो त इहो इल्मु आहे। तो इल्म ऐं मालूमात में वॾो फ़र्क़ु आहे। तो बाक़ी जेका शागिर्दनि जी कामयाबी ऐं नाकामी आहे न, कई शागिर्द आहिनि जेके कामयाबियूं घटि था माणे सघनि या कामयाबी उन पैमाने जी नथा माणे सघनि। असल में उन जो जेको उन जी जेका वजह आहे, उहा वजह इहा आहे त तव्हां जंहिं ऑब्जेक्ट जे बारे में मालूमात हासिलु करणु, इल्मु हासिलु करणु चाहियो था, जंहिंजो उहो बि असांखां का तक़ाज़ा करे थो। फ़र्ज़ु कयो तव्हां हिकु पेन जे बारे में इल्मु हासिलु करणु चाहियो था, त उहा पेन ख़ुदि असांखां जेको आहे हिकिड़ी तक़ाज़ा करे थी। तक़ाज़ा ईअं थी करे जीअं तव्हां हिकु आईने जे साम्हूं बीहो, पोइ तव्हां आईने खां कहिड़ी तक़ाज़ा था करियो त आईनो तव्हांखे कीअं ॾेखारे, कम अज़ कम जहिड़ा आहियो ओड़ो त ॾेखारे न, उनखां हूअं वधीक ॾेखारे, लेकिन नाहे त बि कम अज़ कम एतिरो हुजे जो जीअं तव्हां आहियो उअं ई करे ॾेखारे। त ईअं ई जीअं ऑब्जेक्ट जो इल्मु हासिलु करणु चाहियूं था, त उहो बि असांखां ईअं ई तक़ाज़ा थो करे त असां कम अज़ कम जेतिरो उहो आहे ओतिरो ई बयानु थो थिए, जे नाहे त उनखां वधीक बयानु थिए त पोइ अञा जंहिंखे रिसर्च चइबी आहे एतिरो त थिए न। सो उहो ऑब्जेक्ट बि असांखां एतिरी जेको आहे सो तक़ाज़ा करे थो। हाणे बदबख़्ती इहा आहे त इल्मु हासिलु करण जा जेके क़वानीन आहिनि, ज़ाब्ता आहिनि, जहिड़े तरीक़े सां इल्म खे हासिलु करणु घुरिजे, पाण खे कहिड़ी पोज़ीशन में रखिजे, लेक्चर जंहिं महिल हले त पाण खे कहिड़ी पोज़ीशन में रखिजे, पाण केतिरो मुतवजे हुजे, हिन शऊर जो 100% वहकिरो, शऊर जो मुकमल ध्यानु पंहिंजे उन लेक्चर जी तरफ़ हुजणु घुरिजे। इहे सभु उन जूं तक़ाज़ाऊं आहिनि। बदबख़्ती सां इहे पूरियूं न आहिनि असांजूं, जंहिंजे करे असां कामयाबु नथा थियूं, जंहिंजे करे उहे ॿार पंहिंजो कामयाबु नथा थी सघनि। हालांकि उहे थी बि सघनि था जेकॾहिं उन्हनि तक़ाज़ाउनि ते उहे पूरा लहनि त। सो शागिर्दनि लाइ इहो अर्ज़ु आहे त जंहिं महिल बि उस्ताद जो लेक्चर हले, उस्ताद जो दर्स हले, तव्हांजे टीचर्स जो, तव्हांजे इंस्ट्रक्टर्स जो जंहिं महिल बि लेक्चर हले त उन लेक्चर ॾे मुकमल पंहिंजो ध्यानु
एॾो गहराई सां पकिड़े वञो त तव्हांजे ईअं सम्झो त तव्हां ऐं बसि उहो लेक्चर आहे, ॿियो कुझु बि न आहे। जॾहिं तव्हां पाण खे इन पोज़ीशन में रखंदव त पोइ तव्हां लाइक़ु बणिबो उन शइ जे इल्मु हासिलु करण जी। माना इन पोज़ीशन में रहणु इहा मालूमात आहे, उन खां पोइ इल्मु ईंदो। जॾहिं इन पोज़ीशन में न आहे माण्हू त पोइ इल्म जी वरी पोइ उमेद बि न करे त मां को इल्मु पिराए वठंदुमि, न, कॾहिं बि न। कामयाबी हासिलु इन सूरत में थींदी त पाण खे उन इल्म खे, उन शइ जे इल्म खे हासिलु करण जी पोज़ीशन में रखो। बदबख़्ती इहा आहे त असां उन पोज़ीशन में न आहियूं। जेकॾहिं पोज़ीशन में हूंदासीं त उन सां इल्मु बिल्कुलु हासिलु थींदो। हाणे ॾिसो त 98% मार्कूं खणणु A1 टॉप 10, A1 टॉप 5, लेकिन इहे न्यूटन छो नथा बणिजनि, इहे माहिर फलकियात छो नथा थियनि, इहे माहिर कीमियादान छो नथा थियनि? उनजी वजह इहा आहे त उहो त पंहिंजो चंडनि मां इहे कुझु चङा आहिनि न। बाक़ी ॾिठो वञे त टॉपर इहे न आहिनि, उहे त चंडनि मां चङा आहिनि। टॉपर उहे आहिनि जेके उन पंहिंजो पोज़ीशन में रहनि, उन इल्म ते उनजो उबूर हुजे, माना शऊर जो ऑब्जेक्ट जे मथां ग़ालिब अची वञणु, मुतसर्रिफ़ थी वञणु, इहो इल्मु आहे। हे इल्मु न आहे, हे त मालूमात बि न आहे। मालूमात बि अञा उन पोज़ीशन में हूंदो तॾहिं मालूमात आहे, हीअ त मालूमात बि न आहे, इल्मु त अञा परे आहे। हिते चंडनि मां कुझु चङो चइजे। बाक़ी असल में जेको उस्तादु आहे उहो ॿारनि खे मोटिवेट करे, मोटिवेशन लेक्चर ॾिए, ऐं उस्तादु हीउ जेको B.Ed कराए थो वञे, इन्हनि में बि उन्हनि खे उहो सम्झाए थो वञे त भई तव्हां पंहिंजे पाण खे उन पोज़ीशन में त रखो। जेकॾहिं पोज़ीशन में रखंदव उन में त तव्हां ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे सभु कमु करे वठंदव। तव्हां फ़र्ज़ु कयो को बि हिकिड़ो तव्हांखे पंहिंजो सब्जेक्ट मिलियो आहे, मज़मून मिलियो आहे, उन ते तव्हांखे लेक्चर ॾियणो आहे, तव्हांखे उन ते प्रेज़ेंटेशन ॾियणी आहे, त पोइ तव्हां उन जंहिं महिल पंहिंजो पाण में उन ते ग़ौर कंदव, उन जी पोज़ीशन पाण पंहिंजे अंदरि पैदा कंदव, त तव्हांजे अंदरि उन जे लाइ कई मज़मून ठही ईंदा, हिकु न बल्कि कई ठही ईंदा। सो सभिनी शागिर्दनि जी ख़िदमत में इहा गुज़ारिश आहे त पंहिंजे उस्तादनि खां पिराइण जी पोज़ीशन में पाण खे रखो, अदब खे बि हथ में रखो। उस्तादनि जो अदब कंदव, अलाह ताला तव्हांजे लाइ कामयाबियुनि जा दरवाज़ा खोले छॾींदो। कामयाबियूं उहे माणींदा आहिनि जेके उस्तादनि जो अदब कंदा आहिनि। हाणे फिनलैंड में पंहिंजो पाकिस्तान जो हिकिड़ो दानिश्वर हुयो, इशफ़ाक़ साहिबु चए थो त मां कोर्ट में मुंहिंजो केस थियो, मां जंहिं महिल कोर्ट में कटहरे में बीठुमि त उन जज पुछा कयो त इंट्रोड्यूस योर सेल्फ, त मां उनखे ॿुधायो आई एम अ टीचर। जॾहिं मां उनखे ॿुधायो त उहो जज उथी बीठो, उथी बीही करे मूंखे चई त मूंखे इजाज़त हुजे त मां वेहां। त जे मां चयुमि सर मां तव्हांजो जेको आहे सो गिल्टी आहियां ईअं सम्झो। चए न तूं उस्तादु आहे। वरी उहो ई इशफ़ाक़ साहिबु ॿुधाए पियो त मां जेको आहे सो वञा पियो त एयरपोर्ट ते बोर्डिंग महिल उते जेको आहे सो मुंहिंजी उमिरि त ख़ैर एॾी वॾी बि न हुई, मूंखां झूना ॿिया बि हुया। जंहिं महिल उनखे मूंखे सुञाणे वरितो त इशफ़ाक़ साहिबु आहे, जे उथी बीही उतां पंहिंजे काउंटर खां निकिरी आयो, मूंखे ॿई हथ पेरनि ते रखी मूंखां मिली, पोइ पंहिंजे काउंटर में वियो, पोइ जेको आहे सो हुननि खे चई तव्हां इजाज़त ॾियो त मां हिन जी बोर्डिंग पहिरें कयां, हीउ उस्तादु आहे। सो पाण खे जेकॾहिं इंसान उन पोज़ीशन में रखंदो, वरी उन लफ़्ज़ ते मोटी आयासीं, पंहिंजी पोज़ीशन में रखंदो, उन पोज़ीशन पिराइण वारी में हिकु त शऊर जो 100% ध्यानु, मुकमल ध्यानु पंहिंजे ऑब्जेक्ट जी तरफ़ हुजे, उन शइ जी तरफ़ हुजे जंहिंजो इल्मु हासिलु करणु था चाहियो, त पोइ तव्हां इल्म जो आसिरो बि कयो त मूंखे इल्मु मिलंदो, पोइ तव्हां इल्मु पिराए वठंदव। बाक़ी जेको आहे त हीअ मालूमात जे हुन में बि नथो अचे दाइरे में, हीअ त हुन पोज़ीशन में ई न आहे, हीअ पिराइण वारे हुन में आहे ई न। पोइ हीअ जेके वॾा माण्हू ॾिसो था जेके कामयाबियूं माणे चुका आहिनि, उन्हनि जो राज़ बि इहो ई आहे त हुननि जो 100% उन तरफ़ ध्यानु आहे। असांजे उस्तादनि खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे, शागिर्दनि खे इल्मु हासिलु करण जो बि फ़न सेखारीनि त इल्मु कीअं हासिलु कजे। वेहण सां इल्मु हासिलु कोन थो थिए पियो, उन पोज़ीशन में रहण सां इल्मु हासिलु थिए थो। आख़िर में दुआ आहे अलाह ताला सभिनी शागिर्दनि खे कामयाबियूं अता फ़रमाए।